अवामी न्यूज़ में खबर न्यूज़ सिलसिलो जारी है। के खेपरो खबर दिना तो खेपरो वेझो वारिया मोरी वट माता मीनाबाई जे सालियानी तकरीब हलंदड़ जिथे वडी तादाद में यात्री पिण पहुतल इन हवाले से अधिक तफसील बुधाए रह्यो आवेश कुंभर। खेपरो वेझो गोठ वारिया मोरी में माता मीनाबाई जे सालियाने जूं तकरीब हलंदड़ जिते वडे तइदाद में यात्री पिण पहुतल आहिनि। जेको हिते ही जेके माण्हू आया थी कांदीड़ जेका आया थी ही पंहिंजी उमेदूं पूरी करण लाइ जेको हिते पहुता थी अॼु हिननि खे माता जेको आहे हिननि जे जेको बेड़ा पार कंदे ऐं हिननि खे जेको वारो वार वधाए ॾे। असां इहो चऊं था त अहिड़ा सदाई मेला हूंदा रहे। सही हिंगण सां अचे था, उमरकोट सां अचे था, लूण खान सां अचे था, खिलरो सां अचे था, पेरूमल सां अचे था, सांगड़ सां अचे था, मिरपुर ख़ासि सभु अचे था ऐं कराची सभु आया थी। जिते असां माता पिता ऐं असां जेके 7 भाइर आहियूं इहे जिते हिते गॾु थिया आहियूं ऐं जेके असांजी फैमिली हिते गॾु थी आहे ऐं असां उमेदु कयूं था असां हर साल असां अहिड़ो मेलो धाम धूम सां मल्हाईंदासीं ऐं जेको असांजी भेण जंहिंजे पोयां असां मेलो लॻाए रहिया आहियूं, जेको असांजी सिस्टर जे पोयां असां मेलो लॻाए रहिया आहियूं, इहो जॾहिं असां नंढड़ी हुई तॾहिं बि पंहिंजी जेको इबादत में हिन पंहिंजो वक़्तु गुज़ारियो ऐं हर वक़्तु मंदर में रहंदी हुई ऐं जॾहिं 16-17 सालनि जी थी त हिन खे माता शेरावाली हिन में प्रगट थी ऐं हिन खे इहो ई चयो त हिन पंहिंजी जेको शादी उहो हिननि कैंसिल कराई ऐं उन खां पोइ हिन पंहिंजो जेको बक़ाया जेको हिन पंहिंजो जीवन हो जेको हिन पंहिंजी जेको बक़ाया ज़िंदगी हुई उन पंहिंजी इबादत में गुज़ारी ऐं उन जॾहिं वञण खां पोइ बि असांखे हर वक़्तु असांखे इहो ई चयो त हाणे मूंखे इजाज़त ॾियो, मुंहिंजा ॾींहं भरिजी आया आहिनि। पोइ असां जेके ॿाहिरि आहियूं जेके असां दिलि सां उन्हनि खे इजाज़त ॾिनी ऐं असां उन जे पोयां जेके अॼु मेला लॻी रहिया आहिनि ऐं असां उमेदु कयूं था हर साल असां धाम धूम सां मेलो मल्हाईंदासीं। साल मेले जो धाम धूम हर ॾींहों वधंदो रहे पियो। मीरपुर, सक्कर, शिकारपुर, थर खां जेके ॿाहिरि तक़रीबन जेके माण्हू ईंदा आहिनि पंहिंजो मनोकामना खणी ईंदा आहिनि उहो पूरी थींदियूं आहियूं। जेके पंहिंजा भाइर आहिनि जेके बिरादरी असांजी आहिनि हर कुंड जाइ ते ईंदा आहिनि। असां जेके बि आहियूं हिन मेले में शेवादारी उन असां शुक्रगुज़ार आहियूं। ईअं हर साल मेलो मचंदो रहे, ईअं माण्हू जूं मोहबतूं वधंदियूं विरंदियूं। पाकिस्तान जा कुंड जा माण्हू हिते ईंदा आहिनि। सालियाने में शरीक माण्हुनि जो चवण त सिंध वलियुनि जी सरज़मीन आहे जिन सदाई प्यार मोहब्बत अमन जो दर्स ॾिनो आहे। माता मीना राणी जो पैगाम बि अमन भाईचारे जो पैगाम आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।